बुकेरा शरीफ का अहम ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं तो बुकेरा शरीफ वेझो ॻोठ फ़कीर मोहम्मद बुरफ़त जे रवासिन जो बुकेरा शरीफ थाणे ते अॻियां एहतजाज। ॻोठाणनि मुसम्मात हुस्ना मोहम्मद ख़ान बुरफ़त रब ॾिनो बुरफ़त एहतजाज कंदे चयो त 20 ॾींहं अॻु ॻोठ सावल ख़ान मरी जे रहवासी बशीर मरी असांजी शादीशुदा छोकिरी खे ज़ोरी ज़बरदस्ती खणी वियो। एसएसपी टंडोलियार फौरी नोटिस वठे वधीक तफ़सीला माणिक जरवार खां मालूम कयूं था। जी माणिक तफ़सील सां आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बुकेरा शरीफ थाणे जी हद ॻोठ फ़कीर मोहम्मद बुरफ़त जे रवासिन जो बुकेरा शरीफ थाणे ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मसमात हुस्ना बुरफ़त मोहम्मद ख़ान बुरफ़त रबनीनु बुरफ़त ऐं ॿियनि चयो आहे त 20 ॾींहं अॻु ॻोठ सावल ख़ान मरी जे रहवासी बशीर मरी असांजी शादीशुदा छोकिरी खे ज़ोरी ज़बरदस्ती खणी वियो आहे। जॾहिं त बुकेरा शरीफ पुलिस ते 15 ॾींहं अॻु एनसी पिणु कटराई आहे। जॾहिं त बुकेरा शरीफ पुलिस मरी बिरादरी खां मुबैना पैसा वठी बांह लिकाई आहे। ॿिए पासे ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो आहे त असांजी छोकिरी शादीशुदा आहे जंहिंमां हिकिड़ी निगरी पिणु आहे जंहिंखे बशीर मरी ज़ोरी ज़बरदस्ती खणी वियो आहे। राजन जे चङनि जे चवण ते पंहिंजी छोकिरी वठण लाइ सावल ख़ान मरी पहुतासीं त असां सां मरी बिरादरी जे छोकिरी ॾियण खां इनकार करे ऐं बुकेरा पुलिस हथां मथां लठबाज़ी कराई वई आहे। संदन वधीक चवणु आहे त असांजी छोकिरी खे भॼाइण में बुकेरा शरीफ पुलिस जो हथु मुलविस आहे। उन करे बुकेरा शरीफ पुलिस जेकॾहिं असांखे छोकिरी वापसि न कई त असां एसएसपी ऑफिस ॾांहुं धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾींदासीं। ॿिए पासे एसएचओ बुकेरा शरीफ पंहिंजो मौक़ुफ़ ॾियारींदे चयो आहे त छोकिरी पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कोर्ट में शादी कई आहे जंहिंजा लेटर असां वटि पिणु मौजूदु आहिनि जेके हिन वक़्तु असां भूमेन थाणे ते रखियो आहे। ॿिन्ही धुरनि जे ॻाल्हियुनि खां पोइ छोकिरी मुड़ुसु या माइटनि हवाले कई वेंदी। जी